अॼु वरी जल्दी पिया वञो, शाम जो लेट था अचो, तव्हांजो मूंखे कुझु सम्झ में ई कान थो अचे। अॼु पैसा ॾेई वञिजो, अटो दाल चांवर वठी अचां, ख़तम थियण ते आहे। तव्हांखे त कोई टेंशन कोन्हे, ऑफिस बि टिफिन नथा खणी वञो, राति जो बि अची हिकु अधु फुल्को खाई सुम्हींदा रहो। ॿार खाईंदा हूंदो तॾहिं त घर जी रोटी वणेव कोन थी तव्हांखे। हल दरवाजो बंदि करे सर, मां वञां ई थो। पैसा सौदो मां वठी ईंदुसि, तूं मूंखे लिस्ट व्हाट्सअप करे छॾिजां। तव्हां रोज़ थोरो थोरो सौदो था वठी अचो, भिखारी आहियो या पाण? पहिरीं त तव्हां भरे भरे सौदो वठी ईंदा हुआ, थी छा वियो आहे तव्हांखे? न घर में टाइम सां अचो था, न टाइम सां पैसा था ॾियो। रिश्ता जी जिम्मेदारियूं नथी संभालियो त शादी छो कयो? तोसां ॻाल्हाइण ई बेवकूफ़ी आहे। न भेण, मां कान रहंदसि हिन घर में। ही भाई अलाए कहिड़ी ग़लति आदतुनि में पइजी वियो आहे। पतो अथई मकान मालिक खे घर जो किरायो बि कोन ॾिनो अथई, अलाए छा थो करे सैलरी जो। न पहिरीं वांगुरु घर में ॻाल्हाए थो, न ख़ुशहाल आहे। अॼु अचे त क्लियर ॻाल्हाईंदीसि, न त मां त घर छॾंदसि। हाँ भेण, अलाए केरु आयो आहे दरवाजे ते, मां पोइ थी ॻाल्हाई तोखां। हल ठीकु है। नमस्ते भाभी। नमस्ते भाभी। भाभी वो थोड़ा सा आटा मिल जाएगा? हाँ मिल जाएगा ना, आइए अंदर बैठिए, मैं लेकर आती हूँ। लीजिए भाभी। रोटी बनानी होगी ना, भैया के ऑफिस जाने का टाइम हो रहा है, इसलिए उनका टिफिन तैयार करना होगा। नहीं भाभी, आपको भैया ने नहीं बताया क्या? जिस कंपनी में ये और भैया काम करते थे वो तो बंद हो गई है। ये तो 1 महीने से घर ही पर बैठे हैं। नहीं, ये तो रोज ऑफिस जाते हैं, अब तो बल्कि सुबह जल्दी जाते हैं और शाम को लेट भी आते हैं। शायद भाभी भैया ने आपको बताया नहीं, मैं जब भी बच्चों को स्कूल से लेने जाती हूँ उन्हें किसी कंस्ट्रक्शन साइट पर मजदूरी करते हुए देखती हूँ, और मैंने तो ये भी सुना है कि वे सुबह शाम किसी फैक्ट्री में ओवर टाइम करते हैं। सच में भाभी, आप सिंधी लोग कभी भी मेहनत करने से नहीं डरते, छोटे से छोटा काम करके भी अपना घर परिवार चलाते हो। एक मेरे पति हैं जो हालात देखकर भी नहीं बदलते, अपने स्टेटस के आगे तो किसी की चलने ही नहीं देते, तभी तो आज मांग कर खाना पड़ रहा है। चलो भाभी, मैं चलती हूँ। हाँ हाँ। ना भेण, मां कान रहंदसि हिन घर में। ही भाई अलाए कहिड़ी ग़लति आदतुनि में पइजी वियो आहे। न पहिरीं वांगुरु घर में ॻाल्हाए थो, न ख़ुशहाल आहे। मां इहो सौदो वठी आयो आहियां, अॼु थोरो थोरो ई सभु कुझु वठी आयो आहियां। बाक़ी ही वटि पैसा, सुभाणे तूं ख़ुदि वठी अचां। पहिरीं त तव्हांखे सैलरी अकाउंट में ईंदी हुई, हाणे हिन 500 जे नोटनि में थी मिले। तव्हां हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो, अॼु त आर्तवार हो, आर्तवार ॾींहुं त ऑफिस बंदि रहंदा आहिनि, पोइ तव्हां किथे विया हुआ? अरे हा, अॼु ॿाहिरि जी पार्टियुनि सां गॾु मीटिंग हुई न, हिन लाइ असांखे ऑफिस अॼु वञिणो पियो। अञा केतिरो कूड़ ॻाल्हाईंदा? मूंखे पतो आहे, जिन कंपनी में तव्हां कमु कंदा हो न, कंपनी बंदि थी वई। तव्हां कहिड़ी कंस्ट्रक्शन साइट ते मज़दूरी पिया करो। बंटवारे जे वक़्तु बि पंहिंजे पूर्वजनि महिनत मज़दूरी करे घर ठाहिया। तव्हांखे पतो आहे, जीवन में माता पिता खां वॾो केरु कोन हूंदो आहे, पर हिकु माईअ लाइ हुनजे माता पिता खां वॾो पति परमेश्वर हूंदो आहे।